असांजी ॿोली जंहिं ते हमला थियनि पिया, छा हमला ॿाहिरियां थियनि पिया या असीं पाण ई पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते हमले आवर थिया आहियूं, हमलो कयूं पिया, असीं उनखे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कयूं पिया। चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहिनि डॉक्टर शेर साहब, डॉक्टर शेर मेहराणी खां पुछंदासीं त हिन वक़्तु सिंधी लैंग्वेज ते कहिड़ो तव्हां कमु कयो पिया? महिरबानी, ॾाढो अहम सुवाल तव्हां पुछियो आहे। हक़ीक़त में हर दुनिया जी ॿोली जेका बि आहे उनखे ललकारूं आहिनि जी, उनखे मसइला दरपेश आहिनि। छाकाणि त असां हिकु अहिड़े दौर में दाख़िल थी चुका आहियूं जेको अध खां घणो मशीनी आहे। हिकिड़े मशीनी दौर में असां दाख़िल थी चुका आहियूं। पोस्ट मॉडर्निज़म खां बि आउं सम्झां थो अॻिते जो अल्ट्रा मॉडर्निज़म जो दौरु आहे, उन दौर में असां दाख़िल थी चुका आहियूं जिते इन दुनिया जे बल्कि ज़िंदगी जे हर शोबे खे मुतासिर कयो आहे हिन दौरु, उते हुन ॿोली खे मुतासिर कयो आहे। ॿोली ख़ासि तौर ते निज तरही कान्हे का, ऐं निज रहंदी बि कोन, फितरी अमल आहे। भई जेकॾहिं निज हुजे हा त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी हिकिड़ी ॿोली हुई ऐं उहा ई अॼु ॾींहं ताईं हुजे हा। माण्हू जीअं वधनि था वेझनि था त ॿोलियूं वधीक ठहनि थियूं, वॾियूं ॿोलियूं नंढा लहजा ठाहींदियूं आहिनि ऐं लहजा अॻिते हली ॿोलियुनि में तब्दील थी वेंदा आहिनि। त ॿोलियुनि जो उसरणु निसरणु फितरी अमल आहे ऐं उनखे रोके कोन थो सघिजे। पर हिते जेको हिन मशीनी दौर में ॿोली जो हिकिड़ो जेको ईअं सम्झो त मिक्सचर ठाहियो थो वञे, हिकिड़ो महलूल ठाहियो थो वञे, इहो दुरुस्त कोन्हे को। फितरी तौर ते जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो था हिन में अंग्रेज़ी जा लफ़्ज़, उर्दू जा, अरबी जा, फ़ारसी जा लफ़्ज़ हिते अची था, छाकाणि त इहे पाड़ेसरी ॿोलियूं आहिनि। असां जंहिं जाइ ते कमु कयूं था उते हिक खां वधीक ॿोलियूं ॻाल्हाइण वारा माण्हू रहनि था। असां मार्केट में वञूं था त उते बि असांखे ॿियूं ॿोलियूं मिलनि थियूं। असां ॿाहिरि निकिरूं था त असांखे ॿियनि ॿोलियुनि सां वाइपो पए थो। त ईअं ॿोलियुनि जो हिक ॿिए सां वेझो अचणु फितरी अमल आहे। जीअं माण्हू हिक ॿिए जे वेझो अचनि था, ॿोलियूं बिल्कुलु ईअं ई हिक ॿिए जे वेझो ईंदियूं आहिनि, त उहो फितरी अमल आहे। पर उन ॿोली में हथु वठी लफ़्ज़ टुंबणु ऐं मसनूई तरीक़े सां, हथरादू तरीक़े सां, इहो दुरुस्त कोन्हे को। असांखे छा करणु खपे? असांखे हिन वक़्तु हिकु त पंहिंजे ॿारनि ॾांहुं तवजो ॾियणु खपे, घणो ध्यानु उन नसुल लाइ ॾियणु खपे। छाकाणि त सुभाणे इहे ई मामार हूंदा, इहे ई हूंदा जेके असांजी शनाख़्त जो हवालो बणिबा। असां जीअं पंहिंजो जेको असांजा अबा हुया, वॾा हुया, असांजा अबा ॾाॾा हुया, असां उन्हनि जे विरसे खे खणी अॻिते हलूं था पिया। विरसो सिर्फ़ु दौलत जो कोन हूंदो आहे, विरसो सकाफ़त जो हूंदो आहे, ऐं ॿोली सकाफ़त जो सभिनी खां वॾो अहम अंसर आहे। ऐं बल्कि अॼु जा साइंसदान त इहो था चवनि त खाधे पीते पहिरण खां पोइ जंहिं शइ खां सवाइ माण्हू नथो रही सघे उहा ॿोली आहे। छाकाणि तव्हां ॿोली खसे छॾियो कंहिंखां त गुंगो माण्हू केसीं ताईं रही सघंदो, ऐं हू जॾहिं हिक ॿिए सां न ॻाल्हाए सघंदो त मुंहिंजे ख़्याल में हुनजो जियापो ॾुखियो थी वेंदो। त ॿोली खे बचणु खपे, ॿोली खे बचाइणु खपे। ख़ासि तौर ते इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे हिन मशीनी दौर में असांखे ॿोली बचाइणु इंतिहाई ज़रूरी आहे। हीअ मशीनूं, हे गैजेट्स, इन्हनि सां असांखे ॿोली जी वाक़फ़ियत कराइणी पवंदी, जेका वाक़फ़ियत असां करायूं बि पिया।